आमीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलिफ लाम मीम। ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अज़ीज़ान गिरामी, बिरादरान इस्लाम, मौजूद हाज़रीन ऐं मौजूद सामीन, मां सभिनी पंहिंजनि ईमान वारनि खे गुज़ारिश थो करियां पंहिंजे प्यारे नबीअ, पंहिंजे सोणे नबीअ, इमामुल अंबिया सरताजुल अंबिया, मिठड़े नाले वारे हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां वॾे आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़णु फरमायो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह ताला पंहिंजो फज़ल करण फरमायो। रावती जे इलाके में जो हेड़ो अज़ीम शान जलसो सालियानो इज्तिमा पंहिंजे फज़ल ऐं करम सां अवां असांखे नसीब करण फरमायो आहे। समूरा चओ अल्हम्दुलिल्लाह। वॾा ख़ुश नसीब आयो जो तव्हांजे महफ़िल जो मोर, तव्हांजे कचहरी जो सिंगार, हे रहमत वारो क़ुरान शरीफ़ अवां खे नज़र अची रहियो आहे। मां बि शिकारपुर खां पंधु करे इन क़ुरान शरीफ़ जे सदके आयो आहियां ऐं असांजा मोहतरम, असांजा मुकरम हज़रत मौलाना अल्लामा तारक महमूद साहब जिन भी लाड़काने मां पंधु फरमाए इन क़ुरान शरीफ़ जे सदके आया आहिनि। दुआ आहे त अल्लाह से असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजे बारगाह में शल क़बूल फरमाए। ईमान वारो सभिनी खे मां अर्ज़ थो करियां त पंहिंजा बचड़ा हाफ़िज़ ऐं आलम बणायो। चंद ॾींहंनि जी हयाती आहे, तव्हां ते पंहिंजे औलाद खे दीन जो इल्मु पढ़ायो। जीअं तव्हां वफ़ात कंदा वञो, मरदा वञो, तव्हांजी औलाद तव्हांजे लाइ सदका जारिया बणिजी पई। मरण बरहक़ आहे,
कनम भजन बरहक आ जो मौत बरहक आ काॾे असांजा बा ॾाॾा परॾाॾा करॾाॾा धड़ॾाॾा हलिया विया असां बि एॾे वेंदासीं पर पंहिंजे लाइ कुझु सोचो औलाद के दीन जो इल्मु पढ़ायो जीअं औलाद असांजे मरण खां बाद 3 दफ़ा कुल औलाद पढ़ी बख़्शे त ख़त्म क़ुर शरीफ़ जो सवाबु पहुची वञे जेकॾहिं असांजी औलाद क़ुर शरीफ़ जो इल्मु पढ़ी पई हाफ़िज़ थी पिया या आलिम थी पिया त यासीन शरीफ़ जी हिकिड़ी सूरत या क़ुर शरीफ़ जी दिलि तिलावत करे दुआ घुरंदा वेंदा 10 ख़त्मनि क़ुर शरीफ़ जो सवाबु पहुची वेंदो ईमान वारो असुल दौलत ही अथव असुल कहिड़ी दौलत आहे ओहे क़ुर शरीफ़ ये बंगला ये मारियूं ये ज़मीना ये बाग ये सब शइ ते रहिजी वेंदी फरमाए तो कुल्लु मन अलैहा फ़ान वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम जो सब फना थी वेंदासीं चओ साईं सब फना थी बाक़ी रहण वारी ज़ात कहिड़ी रहंदी जो अल्लाह साईं इन जे करे मां सभिनी ईमान वारनि खे चाचरनि साहबनि खे अर्ज़ु खणी मेड़ थो करियां त बचड़ा पंहिंजा हाफ़िज़ ऐं आलिम बणायो तव्हां ते तव्हां दुनिया मां अलविदा कंदा वञो बचड़ा तव्हांजे लाइ तोहफ़ा ऐं ताइफ़ मोकिलींदा रहनि जीअं बचड़े पंहिंजे अबिय मां जे लाइ रहमान सूरत पढ़ी तोहफ़ो मोकिलियो अर रहमान अल्लमल क़ुरआन खलक़ल इंसान अल्लमहुल बयान आस्ते जाके सुभान अल्लाह आस्ते चाचड़ो साहब वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह फरमायो जे अर्रहमान अल्लमल क़ुरआन खलक़ल इंसान अल्लमहुल बयान रहमान सूरत पढ़ी बख़्शींदो वेंदो त अल्लाह ताला अबे मां जे मथो रहम करे छॾींदो चंद ॾींहंनि जी हयाती आहे हिन में पाण खे क़ुर शरीफ़ जे वेझो रखो हिन जी तिलावत कयो हिन खे जीअ में ॼायूं ॾियो हिन खे साह में सांभियो ईमान वारो हे तव्हां असां वटि महिमान बणिजी आयो आहे बल हुव क़ुरआन मजीदुन फी लौहिम महफूज़ लोह महफूज़ खां मेहमान आयल आहे हिन जो क़दुरु कयो फरमाए तो फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरआन जेतिरो थी सघेव न क़ुर शरीफ़ खे वेठा पढ़दा रहो पढ़दा रहो पढ़दा रहो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुव शिफ़ा आस्ते जाके सुभान अल्लाह अञा भाउ तारक मामू साहब अची वियो थो जंहिंसां तव्हांखे इंशा अल्लाह ताला सुभान अल्लाह में मल्हाइणो आहे फरमाए तो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुव शिफ़ाअ व रहमतुल लिल मुअमिनीन ओ ईमान वारो ता ईमान वारनि जे लाइ रहमत भी क़ुर शरीफ़ में आहे त शिफ़ा भी क़ुर शरीफ़ में आहे
वाह जो दौलत दा वाह जो नेमत दा फरमाए तो हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरकान। सारी दुनिया जे माण्हुनि जे लाइ हिदायत वारो किताब कहिड़ो आहे जो क़ुरान शरीफ़। फरमाए तो ज़ालिकल किताब ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। जेको ला रैब किताब आहे जो जेको जंहिंमें शक शुबा ई न आहिनि। वाह जो नेमत आ वाह जो दौलत आ वाह जो अल्लाह जी तरफ को रहमत वारी रसिया। फरमाए तो वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ। ओ पढ़ो ओ नौजवान ओ गरीब ओ अमीर ओ बलोचो ओ सिंधियो जंहिं बि कलमो शरीफ़ पढ़ियो आहे हिन खे चिंबड़ी पओ त तव्हांखे शिके जन्नत वारी जाइ में पुॼाए। पाण खे क़ुरान शरीफ़ खां परे करे बेकार न कयो, बावकार बणायो, बेकार न कयो पाण खे। सारो दुनिया जो जहान हले ई क़ुरान शरीफ़ जे सदको थो। चओ सारो जहान इन क़ुरान शरीफ़ जे करे थो हले। हलाइण वारो त अल्लाह साईं आहे पर सदके क़ुरान शरीफ़ जे सारो पावर अल्लाह साईं पाण वटि रखियो आहे। फरमाए तो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। सारे मुल्क जी बादशाही कंहिंजे हथ में आहे। इहो क़ुरान शरीफ़ सम्झाईंदो। इन जे वेझारो इन खे सम्झो। इज़्ज़त ऐं ज़िलत जो मालिक केरु आहे? फरमाए तो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। इज़्ज़त ऐं ज़िलत कंहिं सम्झाई त कंहिंजे हथ में आहे जो क़ुरान शरीफ़। कुर्सी ॾियणु खसणु कंहिंजे हथ में आहे। बियदिकल खैर हर भलाई कंहिंजे हथ में आहे अल्लाह साईं जे। ओ ईमान वारो ॾींहं मों राति बणाइण वारो वरी राति मों ॾींहुं बणाइण वारो केरु आहे? आस्ते था ॻाल्हायो। फरमाए तो तूलिजुल लैल फिन नहार व तूलिजुन नहार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यित व तुखरिजुल मय्यित मिनल हय्य व तर्ज़ुक़ु मन तशाउ व तर्ज़ुक़ु मन तशाउ बिग़ैरि हिसाब। ॾींहं मों राति करण वारो वरी राति मों ॾींहुं करण वारो मोलनि खे जीअरनि मों कढण वारो जीअरनि खे मोलनि मों कढण वारो केरु आहे? जो अल्लाह साईं। इहो कंहिं सम्झायो ओ हिन क़ुरान शरीफ़। ओ ईमान वारो औलाद जा खज़ाना कंहिं वटि आहिनि ॿुधायो? जो अल्लाह साईं वटि। जो अल्लाह साईं वटि। फरमाए तो यख़्लुक़ु मा यशाउ यहबु लिमन यशाउ इनासन व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुक्रानन व इनासा
वयजअलु मन यशाउ अकीमा। धीर धीर ॾियण वारो दर्जन धीरन जा वेठा आहिनि, किन खे दर्जन छड़ो न्याणियूं छड़ो न्याणियूं छड़ो न्याणियूं केरु थो ॾे? कंहिंखे छड़ो पुट ई पुट, नरीना औलाद न्याणी जी औलाद लाइ सिकनि था। फरमाए तो औ युज़व्विजुहुमुल क़ुरान व इनासा। मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे न्याणी पुटड़ा ॿई गॾे ॾिया। वरी फरमाए तो यजअलु मन यशाउ अक़ीमा, मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे औलाद खां सिकाए छॾिया। ओ ईमान वारो, अल्लाह जे क़ुरान शरीफ़ खे सम्झो। हे छड़ो गुल पाइण न आयो आहे जो हिनखे गुल वेठा पारायूं त ख़ुशि थी। हे पोतड़ियूं पाइण न आयो आहे छो हिन वीचारे खे क़ुरान शरीफ़ खे पोतड़ियूं पाराए ख़ुशि कयूं। हिन जे मथां अमल करे ज़िंदगी गुज़ारियो। हे क़ुरान शरीफ़ तव्हां असांजे लाइ हिदायत जो किताब थी आयो आहे। हिनखे जीअ में ॼायूं ॾियो, हिनखे साह में सांभियो। फरमाए तो क़द जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम व शिफ़ाउल लिमा फ़िस्सुदूर व हुदन व रहमतुल लिल मुमिनीन। ये अल्लाह संजो वाइज़ आहे, रब रहमान जो वाइज़ आहे। ये दिलनि जे लाइ शिफ़ा है। हिनखे पढ़दा रहो, तव्हांखे दिली सुकून मिलंदो, आराम मिलंदो। फरमाए तो अला बिज़िक्रिल्लाह, वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। अञा आस्ते था कयो, वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। अञा आवाज़ आस्ते आहे, वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। फरमाए तो अला बिज़िक्रिल्लाह, अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। खबरदार ॿिए के शइ में सुकून न अथव, अल्लाह जी ज़िक्र में सुकून आहे। क़ुरान शरीफ़ खे वेठा पढ़ो, तिलावत कयो, हिनखे सम्झो। औलाद जे ॾियण वारो, इज़त ज़िलत जो मालिक, मौत हयाती जो मालिक, नंढे मां वॾे करण वारो, वरी पोढ़े करण वारो, कुराड़े करण वारो बि केरा? अल्लाह साईं। माण्हू वॾा ॾाढा था आणनि, असां तव्हांजी हर शइ करे ॾेखारींदासीं, हर शइ, पर इन्हनि खे चओ त असांखे महिरबानी करे कुराड़े थियण खां बचायो, तव्हां हर शइ करे छॾी। वञो उन्हनि जी दुआ धाग वठो, जेका शइ घुरनि उहा शइ ॾियो। पर जो कुराड़े करण खां को बचाए नथो सघे, जवान थी हिकु जाइ ते बीहारण जी कंहिंमें ताक़त ई न आहे, जो अल्लाह साईं कुराड़ो ज़रूरु कंदो। असां त कुझु न आहियूं, नबीअ सगोरा जॾहिं कुराड़ा था थियनि। फरमाए काफ़ हा या ऐन स्वाद, ज़िक्र रहमत रब्बिका अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदाअन ख़फ़िया क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअल रासु शैबा। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम चयोसीं मां कुराड़ो थी वियो आहियां। वहनल अज़्मु मिन्नी, सारे जिस्म मुबारक जा हजड़ा मुबारक ॾकनि था। वश्तअल रासु शैबा, फरमाए तो मथे जा वार भी अछा थी विया आहिनि। मांजी कुराड़ बि ज़ाहिर थी पई आहे,
वमराती आकरा ज़ाल भी संड थी वई आ पर वलमा कुम बिदुआइक रब्बि शकिया साईं मां त कुराड़ो घरवारी मुंहिंजी कुराड़ी पर मां नबी ज़करिया तुझे रहमत में नाउमीद न आहियां उम्मीद कई वेठो आहियां मां कुराड़े खे औलाद ॾियण वारो तूं आहीं रब रहमान फरमायो ए मुंहिंजा ज़करिया दर्द मुंदहा तो कया असांजा मोहतरम असांजा मुकरम बिरादर अज़ीज़ हज़रत मौलाना अल्लामा साईं भाऊ तारिक साहब स्टेज ते रूनुमा थी चुका आहिनि अल्हम्दुलिल्लाह नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायदे सिंध अल्लामा डॉक्टर खालिद महमूद कल भी सुमरो आया था कल भी डॉक्टर आया था कल भी डॉक्टर आया था अल्लामा तारिक खालिद महमूद सुमरो फर्जंदे शहीद इस्लाम अल्लामा तारिक खालिद महमूद सुमरो नारे तकबीर माशाअल्लाह माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह साईं जी ज़ियारत भी कयो वरी इंशाअल्लाह ताला बयान ॿुधो तव्हां असां सभिनि जा थक ई लही पवंदा इंशाअल्लाह क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला फरमायो ज़करिया नबी मूंखां दुआ घुरी पंहिंजो हीणो हाल मूंखे ॿुधाए अर्ज़ु कयईं मां जवाबु ॾिनोमांसि या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया हे मुंहिंजा ज़करिया तूं त कुराड़ो आहीं घरवारी भी तुझी झूनड़ी आहे कुराड़ी पर मां अल्लाह साईं तोखे ख़ुशख़बरी थो ॿुधायां इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया ए मुंहिंजा ज़करिया मां तोखे मुबारक थो ॾियां पुटु त ॾींदोमांइ इन उमिरि में पर नालो बि यहया रखी ॾींदोमांइ इन जो नालो बि यहया रखिजांइ ॿियो को नालो न रखिजांइ ईमान वारो कुराड़ बि बरहक आहे मौत बरहक आहे बीमारी बरहक आहे कोई नथो असांजी बीमारी खे टारे को नथो असांजी मौत खां असांखे बचाए सघे हर पावर कंहिं वटि आहे फरमाए तो मा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह जियां तहां चाहींदो ईअं न थींदो जियां मां अल्लाह साईं चाहींदुमि ईअं थींदो अजो जेके भी कुरान शरीफ जे वाइज़ में आया हो हिन जलसे गाह में आया हो हिन पिंडाल में वेठा हो या लाउडन जे ज़रिए आवाज़ ॿुधी रहिया हो सभिनि खे मां तो करियां हिकु त कुरान शरीफ जी तिलावत खे न छॾियो ॿियो नमाज़ न छॾियो तव्हांजा ॿेड़ा ई पार थी वेंदा अॼु कहिड़ा कहिड़ा इरादो था कयो त कुरान शरीफ जी तिलावत जारी रखंदव अॼु कहिड़ा कहिड़ा इरादो था कयो त नमाज़ खे न छॾींदव इंशाअल्लाह ताला मुल्क में वबा आई आहे जंहिंजो नालो रखियो अथऊं कोरोना वायरस ईमान वारो कुरान शरीफ तव्हां रोज़ पढ़ो नमाज़ जी पाबंदी कयो कोरोना के इजाज़त अल्लाह ॾींदो ई न जो तव्हांखे चिंबड़े काफ़रनि जी सत्यानाश कंदी मुसलमान महफ़ूज़ रहंदा बीमारी ॾियण वारो बीमारीअ खे ख़त्म करण वारो केरु आहे जो अल्लाह साईं हज़रत अयूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी वीचारो 18 साल बीमार रहियो घणा साल 18 साल हाणे दर्द मोंधा करे फरमाए दो अयूब नादा रब्बह अन्नी मस्सनी अज़्ज़ुर्र व अंत अरहमुर राहिमीन ओ मुंहिंजा अल्लाह मां अयूब नबी बीमारीअ जे वर चढ़ियुमि 18 साल बीमार रहियुमि पर तुझे रज़ा ते राज़ी हुम
ॻोठ वारा मूंखे ॻोठ खां ॿाहिरि फिटी करे विया त मतां हिन जी बीमारी असांखे विचड़े पर मां तुंहिंजे रज़ा ते राज़ी रहियुमि हाणे ज़बान मुंहिंजी मूंखे जवाब ॾींदी थी वञे मुंहिंजो जियाबो तुंहिंजे ज़िक्र ते हो ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ई नथा ला इलाहा इल्लल्लाह आस्ते था पढ़ो तव्हां लॻे थो थको आहे तव्हांखे ॾींहं जो कमु कयो हूंदो ॾाढो हाणे आवाज़ बि तव्हांजो चुस्तीअ सां नथो निकिरे वॾे आवाज़ सां चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह फरमाए दो मुंहिंजा अल्लाह तुंहिंजो ज़िक्र हो त मूंखे परवाह न हुई हाणे ज़बान ते बीमारी हमलो कयो आहे तोखां सवा का वाही नाहे तूं अरहमुर राहिमीन का रहम जी नज़र फरमा अल्लाह ताला फरमायो उरकुज़ बिरिजलिक ओ मुंहिंजा अयूब दर्द मो दहाल तो कया जी माथो कया इन वेठल जाए ते खुड़ी मुबारक हण तुंहिंजो कमु आहे पेर मुबारक हण तुंहिंजो कमु आहे पाणीअ जो चश्मो कढी ॾियणो मां अल्लाह जो कमु आहे ढुक पाणीअ जो पी वरी जिस्म जे मथां हार 18 सालनि जी बीमारी दूर करे वरी 20 सालनि जो नौजवान बणाइण मां अल्लाह असांजो कमु आहे ईमान वारो बीमारियुनि खे टारण वारो बीमारियुनि में शिफ़ा ॾियण वारो केरु आहे अल्लाह साईं फ़कीर यानी घरवारी जो बीबी साहिबा आई हीअं जो न्यारे त जंहिं जाइ ते कुराड़ो मुंहिंजो झुनड़ो चाड़ो मुड़ुसु वेठो अल्लाह जो नबी उन जाइ ते नौजवान वेठो आहे हीअं चिताए चिताए परे खां ॾिसी फरमाए दियो नौजवान वेहण वारा महिरबानी करे मूंखे ॿुधाए त साईं मुंहिंजो कुराड़ो मुंहिंजो झुनड़ो मुंहिंजो बीमार मुड़ुसु काॾे वियो नौजवान अयूब अलैहिस्सलाम फरमायो मुंहिंजी चिताए त निहार गहरी नज़र सां त निहार तवजो करे त निहार तके तके फरमाए दे मूंखे तुंहिंजा मुहांडा ईअं था लॻनि जीअं मुंहिंजा मुड़ुस अयूब जा जवानीअ में मुहांडा हूंदा हुआ चई गणती न कर फ़कीर यानी साॻो ई मां आहियां चई साईं तूं थी वई नौजवान मां कुराड़ी 85 साल 90 साल जी पोड़ी हाणे ज़ाल मुड़ुस जो जोड़ो ठहे कीअं चई गणती न कर मूंखे अल्लाह दिल जाए ॾिनी आहे तोखां अॻ में मां अल्लाह साईं खे अर्ज़ु करे छॾियो जीव कई अथई हे पाणी वहे थो हाणे तूं बि हिन मां ढुक पाणीअ जो पी वरी पाणी पंहिंजे जिस्म जे मथां हार मख कर अल्लाह साईं वरी साॻो ई तोखे नौजवान करे छॾींदो वरी नई सही ज़िंदगी नसीब थी वेंदी ईमान वारो जो अल्लाह साईं खे वॾा पावर आहिनि अल्लाह साईं खे देरी न आहे क़ुर शरीफ़ जी तिलावत खे न छॾियो निमाज़ खे न छॾियो अॼु जेके आया हो इरादो कयो त निमाज़ न गुसाईंदासीं पक्का हुसैनी थींदो कन कच्चा हुसैनी थींदो अदा पक्का हसनी थींदो कन कच्चा हसनी थींदो पक्का हैदरी थींदो या कच्चा हैदरी थींदो हर को दावा थो करे सीना कुटे कुटे गाढ़ा करे छॾिया असां हैदरी आहियूं असां हसनी आहियूं असां हुसैनी आहियूं असां मोहम्मदी आहियूं मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ था सदा आहिनि पर निमाज़ जो नूर नज़र नथो अचे इहो कहिड़ो इश्क़ आहे आशिक़ उहो आहे जेको निमाज़ खे न छॾे हज़रत इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु 3 ॾींहं पाणी न मिलियो 3 ॾींहं मानी न मिली फरमाईंदा ज़ालिमो तव्हांजे पाणीअ जी मूंखे ज़रूरत नाहे मानीअ जी ज़रूरत नाहे मूंखे अल्लाह साईं जे निमाज़ ऐं क़ुर शरीफ़ जी ज़रूरत आहे 3 ॾींहं बुख ते गुज़ारण वारो साईं उञ ते गुज़ारण वारो साईं निमाज़ न छॾियो आख़िर में शहीद जो निमाज़ में थी विया छा में फरमाए अली बाबा नबी नाना हिकिड़ो अल्लाह वारो शेर में तो नक्शो बयान करे अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो
सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला पढ़ंदे अल्लाह साईं दी हलिया विया। ओ ईमान वारो नमाज़ न छॾियो, पानी कंहिंजो था पियो। चाचड़ो साहब तव्हां बि अल्लाह साईं जो पानी पींदा हो कि न असां मेखा छड़ो? तव्हां बि भुट्टा साहब पींदा आहिनि, सिंधी बलोच पठान सराकी जो अरबी अजमी सब अल्लाह साईं जो पानी पींदा आहिनि। फरमाए तो मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। जो इंशाअल्लाह पानी मल्हाईंदासीं। जेको नमाज़ नथो पढ़े अल्लाह जे दीन जो दुश्मन आहे। चओ हक़ जा लफ़्ज़ ॻाल्हायो। जो जेको नमाज़ नथो पढ़े मुंहिंजी पढ़ो न पढ़ो तव्हांजी मर्ज़ी आहे। क़ुरान शरीफ़ जी साख मां तव्हांखे न ॾींदुमि, अल्लाह जा कसम तव्हांखे विझी तव्हांखे साड़ींदुमि न, पर तव्हां हक़ जा लफ़्ज़ ॻाल्हायो। जो बेनमाज़ी दीन जो दुश्मन आहे। मां नथो चवां, नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको नमाज़ पढ़े तो ॼण दीन जो थंभो क़ाइमु करे छॾे। साईं फरमायो जेको नमाज़ नथो पढ़े ॼण दीन जो थंभो ड्राहे छॾे। हाणे ॿुधायो जेको दीन जो थंभो ड्राहे दुश्मन दीन जो न सॼणो। ओ ईमान वारो, हे क़ुरान शरीफ़ मुंहिंजे मथे ते अल्लाह साईं जी ज़ात जो कसम आहे। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बेनमाज़ी माण्हू फिरौन सां गॾु बीठा हूंदा क़यामत में, हामान सां गॾु बीठा हूंदा, शिद्दाद सां गॾु बीठा हूंदा, काफ़िरनि जे टोले में जहन्नम में हलिया वेंदा। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नमाज़ पढ़ण वारा क़ब्रुनि मां निकिरंदा वेंदा पंज ज़ुबान जा ईअं बरदा जीअं चोॾीअ जो चंड बरदो आहे। साईं फरमायो जेके मां वटि पंज नौज़ुबान सां चमकंदा आबे हौज़े कौसर वटि पहुचंदा, जाते मां आबे हौज़े कौसर जो जाम पीआरे रहियो हूंदुमि। सोन जा प्याला हूंदा, ईअं प्यालनि मुबारकनि में हथनि मुबारकनि में प्याला भरे ॾींदो वेंदुमि। हीअं जो ॾिसण वारा ॾिसंदा त खीर खां वधीक सफ़ेद नज़र ईंदो। वरी हीअं बिस्मिल्लाहिर रहमान रहीम करे ढुक जो पींदा वेंदा त माखीअ खां वधीक मिठो हूंदो। साईं फरमायो जेतिरो पानी पी सघिया आबे हौज़े कौसर जो वरी 50,000 साल में उञ बि न लॻंदनि त बुख बि न लॻंदनि। साईं फरमायो जेके नमाज़ जा पाबंद रहिया मां शफ़ाअत करे जन्नत में भी गॾु वठी हलंदो मान ॾाढा चओ सुभान अल्लाह। साईं फरमायो त बेनमाज़नि जी मां शफ़ाअत न कंदुमि। दुआ करियो त अल्लाह से असांखे नमाज़ जो नूर नसीब फरमाए। दुआ करियो त अल्लाह से क़ुरान शरीफ़ जी तिलावत नसीब फरमाए। दुआ करियो त असांखे हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब दामत बरकातुहुल आलिया जी हमेशा शफ़क़त ऐं मोहबत ऐं सायो तादेर ताईं नसीब फरमाए। ऐं हक़ वारी जमात जमियत उलमा इस्लाम में अल्लाह से असांजी ज़िंदगी हमेशा जे लाइ क़बूल फरमाए। हे अल्लाह से जॾहिं घुराए इन हक़ वारी जमात में असांखे घुराइजांइ। हे अल्लाह से क़यामत जे ॾींहुं उथारे इन हक़ वारी जमात में असांखे उथारिजांइ। आख़िर में अर्ज़ु कयां भाऊ जन वेठा आहिनि स्टेज ते, मां मुनासिब नथो सम्झां जो ईअं तफ़सील वारो ख़िताब कयां। तव्हां सभु ईमान वारा हो, तव्हां सभु अल्लाह साईं जे फज़ल सां मुस्लमान हो, तव्हांखे अल्लाह से नवाज़ियो आहे। बसि तव्हांखे चंद ॻाल्हियूं अर्ज़ु कयूंसीं, पर आख़िर में तव्हांखे ॿुधायां हज़रत मौलाना अब्दुल हई घोटू रहमतुल्लाह अलैह घोटकी वारा तव्हांजे इलाइक़े जा हा। उस्तादुल उलमा हुया, शेखुल हदीस हुया, शेखुल तफ़सीर हुया, आशिक़ रसूल हुया। हीअं क़ुरान शरीफ़ मथे ते रखी केतिरा ई दफ़ा फरमायूं बाक़ी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निंड में ग़ालिबन फरमायूं त 33 दफ़ा निंड में ज़ियारत नसीब थी। घणा दफ़ा? 33 दफ़ा। ऐं फरमायूं त मूंखे वेझियूं वेझियूं साईं जूं ज़ियारतूं मुलाक़ातूं नसीब थियूं, जंहिंमें फरमायूं पुट अब्दुल हई हक़ वारी जमात जमियत उलमा इस्लाम थी, इन जमात खे न छॾीजांइ, इहा मुंहिंजे आशिक़नि जी जमात। नारे तकबीर। जमियत उलमा इस्लाम
अकाबरीन उलमाए देवबंद नारे तकबीर। हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी साईं बेर शरीफ वारा सब जो रहमतुल्लाह अलैह वदा आलमहा वदा आमिलहा वदा कामिलहा वदा अकमलहा इमाम अल असर जो जिन जो लक़ब हो फरमायो मांखे अल्लाह से घुराईंदो जॾहिं क़यामत में ये अब्दुल करीम छा अमल खणी आयो आहियां पाण फरमायो त मां अर्ज़ु कंदुमि मुंहिंजा अल्लाह साईं ॿियो त मांखे अमल यादि नथो अचे हिकिड़ो अमल यादि आहे मां हक़ वारी जमात जमियत उलमा इस्लाम में रुकनियत फारम भरायो पाण फरमायो मांखे उमेद आहे पंहिंजे अल्लाह साईं जी ज़ात में रब साईं इन अमल जे सदक़ो मांखे जन्नत में जाइ ॾेई छॾी दुआ आहे त अल्लाह साईं असांखे अहिड़ी जमात सां हमेशह राहे जॾहिं मारे त इन जमात में घुराए क़यामत ॾींहुं उथारे त इन जमात में उथणु नसीब फरमाए दुआ आहे त अल्लाह साईं असांजे चाचड़नि साहिबनि जी महिनत मुंतज़मीन जो इंतज़ाम असां सभिनी जो अचणो वेहणु ॿुधणु ॿुधाइणु पंहिंजे बारगाह में अल्लाह साईं शल क़बूल फरमाए। टे दफ़ा तस्बीह पढ़ो त मां इजाज़त वठां। सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह। सफ़ा सुस्तीअ में था पढ़ो मलाइक ॾिसी हैरान थींदा वॾी चुस्तीअ सां पढ़ो त जीअं मलाइक ॾिसी ख़ुशि थींदो वाह जो मुजाहिद हिमत सां वेठा आहिनि वॾे आवाज़ सां पढ़ो सुभान अल्लाह अञा आवाज़ घटि आहे थोरो आवाज़ वधायो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।